ज़मीर स्टूडियो असांजो पंहिंजो चैनल यूट्यूब चैनल संधू हसन ख़ैर दा उनके सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा शेयर कंदा तमामु महिरबानियूं ऐं उन दोस्तनि जूं तमामु महिरबानियूं जिन जे हुकुम सां अदा पहुताऊं अदा एजाज़ उजण ऐं अब्दुल रज़ाक लुंड ऐं असांजो प्यारो भाउ महबूब भाउ इरफान बुगियो तमामु महिरबानी सभिनी दोस्तनि जिंदाबाद। या गली या अली ओ वधे थी बाग जी रौनक गुलल जे सदके में सुखन के सूह मिले थी दुखन जे बदले में केड़ा भिखणी ओ वसी गुनहगार हो जाओ लेकिन निजात विधि मिली पंज तन जे सदके में। साईं हर के इंसान जो पांचो पांचो अकीदो चवंदा आहिनि हर कंहिंखे अमाल खटाइनि। जीअं को दीवान आहे पत्थर जी पूजा करे थो सो असां मुर्शिदनि जी दामन वरती आहे। असां जो खयों से सुञाणे खयों से ओ अकीदत जे रिश्तन सां वाणे खयों से अली जहिड़ो आदिल ओ बरहक इमाम खुदा जो कसम वा सीनो ताणे खयों से। लटे में थी पवे सोराख उणी छॾिजे लटे में थी पवे सोराख उणी छॾिजे जित न लगे रूह जल्द सा धुणी छॾिजे अली जे मुक़ाबिल ओ जे ॾाट ऊंचो थे कसम वा खुदा जो उन्हीं ॻाट खे लुणी छॾिजे। साईं महफ़िल जे आगाज़ में तमामु बहितरीन मोराली अलैहिस्सलाम जो क़सीदो हो दर अलीअ जे झुकण दर अलीअ जे झुकण ग़ैर जे दर झुकण ठीक न है
खाई थो उनकी सना कर छो तो खाई गिरण थी गुनाह झुकी हर बली झुमलिया साली मुर्द साली गलिया झुकी हर बली झुमलिया साली मुर्द साली गली वो साली मुर्द साली गली आहली जमल गई हिताई आहली जमल सोच तर तर लण ठीक ना है जो अली में जहते मत होश नालो रखला जो अली जहते मत होश नालो पयल वो जहते मत होश नालो पयल उन अली जे मौला जे मलंग सां उन अली जे